नासिन अहम ख़बर के ॾियूं पिया शिकारपुर मां खानपुर मां हथियारबंदनि हथां 4 मुखबिन जे अगवा थियण वारो मामलो जंहिंमें पुलिस उसामा सेठार, वाजिद सेठार, इमरान गोलो ऐं आबिद गोलो खे बाज़ियाब कराइण में नाकाम वई आहे। वारिस सख़्त परेशान आहिनि। बिल्कुल नाज़रीन, अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया शिकारपुर मां, जिते खानपुर मां हथियारबंदनि हथां 4 मुखबिन जे अगवा वारे मामले में पुलिस उसामा सेठार, वाजिद सेठार, इमरान गोलो ऐं आबिद गोलो खे बाज़ियाब कराइण में नाकाम वई आहे, जॾहिं त संदन वारिस परेशान आहिनि। इहा अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया शिकारपुर मां, जिते खानपुर मां हथियारबंदनि हथां 4 मुखबिन जे अगवा वारे मामले में पुलिस हिन महिल ताईं मुखबिन खे बाज़ियाब न कराए सघी आहे। तफ़सील मालूम कंदासीं शिकारपुर मां रशीद ॼामड़ो खां। जी रशीद, छा तफ़सील आहिनि? रशीद, आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, शिकारपुर जे खानपुर जे मशहूर दरगाह कमाल शहीद वरता नामालूम हथियारबंदनि हथां खानपुर शहर जा 4 नौजवान उसामा सेठार, वाजिद सेठार, इमरान गोलो ऐं आबिद गोलो मुबैना तो धाड़ियुनि हथां अगवा थी विया आहिनि। ऐं जॾहिं त वारसनि पारां खानपुर थाणे ते इतलाह मिलण बैदि पुलिस पेड़ा खणी हथियारबंदनि जे पोयां वियल हुई ऐं हुन राब्तो करण ते SHO खानपुर अब्दुल कादिर चांडियो ॿुधायो त खानपुर शहर जे 4 नौजवाननि जे अगवा थियण जा इतलाह त मिलिया हुआ, पर पुलिस वाक़े वारे हंधि पहुची हथियारबंदनि जे पोयां पेड़ा खणी रवानी थी वई आहे ऐं जल्द मुखबिन खे बाज़ियाब कराए वारसनि हवाले कयो वेंदो। ऐं ॿिए तरफ़ मुखबी नौजवाननि जे घरनि में क़राम मतल आहे ऐं पंहिंजे प्यारनि जी बाज़ियाबी लाइ क़ुरान पाक जा विर्द ऐं दुरूद करे रहिया आहिनि। ठीकु आहे, अवां जी महिरबानी रशीद, तफ़सील खां आगाह करण जे लाइ।